पीपुल्स पार्टी चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी क़ौमी इक़्तिसादी काउंसिल के फ़ैसलनि ते ख़दशनि जो इज़हार करे छॾियो। बलावल भुट्टो नए माली साल जी बजट में सिहत ऐं तालीम वारे शोबे लाइ वधीक फंड्स मुख़्तस करण जो मुतालबो कयो आहे। बलावल हाउस पारां जारी कयल पधिराई में पीपी चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी चयो त बजट में सिहत वारे शोबे लाइ सिर्फ़ 30 अरब रुपया मुख़्तस करण अवाम खे कोरोना वायरस जी वबा हवाले करण जे बराबर आहे। सिहत खाते लाइ बजट में 3.2% फंड मुख़्तस करे पीटीआई हुकूमत वाज़े करे छॾियो त अवाम जी सिहत उन लाइ अवलियन तरजीह आहे। बलावल भुट्टो चयो त पीटीआई जे मेंबरनि खे ख़ुशि करण लाइ बजट में 8 अरब रुपया ऐं कोरोना खां बचाव लाइ रुगो 5 अरब फंड रखण अवाम सां दुश्मनी आहे। हुन चयो त तालीम जे शोबे लाइ बजट में सिर्फ़ 5.5% फंड्स मुख़्तस करे इमरान ख़ान क़ौम जे मुस्तक़बिल सां हिकु मज़ाक़ कयो आहे। वज़ीर आज़म साहब जेकॾहिं रोड ठाहिण सां मुल्क तरक़ी नथो करे त पोइ तरक़ियाती बजट में 38% इज़ाफ़ो छो कयो आहे। पीपी चेयरमैन चयो त बजट में सिहत ऐं तालीम वारनि शोबनि खे नज़रअंदाज करे ईंदड़ 2 सालनि ताईं न मुकमल थियण वारनि मंसूबनि जे इफ़्तिताह सां इमरान ख़ान पंहिंजी नाअहली लिकाए नथो सघे। तरक़ियाती बजट खे बि इमरान ख़ान सियासी अंदाज़ में तक़सीम करे मुल्क में एहसास महरूमी खे वधायो आहे। हुन वधीक चयो त जिते पीटीआई जी हुकूमत आहे इमरान ख़ान उन सूबनि लाइ वधीक तरक़ियाती बजट रखी साबित करे छॾियो आहे त हू सॼे पाकिस्तान जो वज़ीर आज़म नाहे। सिलेक्टेड वज़ीर आज़म हिकु सिलेक्टेड बजट ठाही आहे जंहिंखे कंहिं बि सूरत क़बूल न कयो वेंदो।